अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एट टीवी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी। अवां खे काम ख़बर खां आगाह कंदा हलूं। कंडियारो रिपोर्ट अब्दुल जब्बार सेठार GIT सरबराह एडी नेशनल IG गुलाम नबी मेमून प्रेस कॉन्फ्रेंस में चयो आहे त शहीद साहब अज़ीज़ मेमून जे क़त्ल केस में अहम अॻुभराई थी आहे। जवाबदार नज़ीर सतो क़त्ल जो इतराफ़ कंदे ॿियनि जवाबदारनि जा पुर नाला ॿुधाए छॾिया आहिनि ऐं साहब अज़ीज़ मेमून खे क़त्ल करण खां 2 हफ़्ता पहिरियां क़त्ल जो मनसूबो जोड़ियो वियो हो ऐं हिन मनसूबे में क़त्ल जो असल मास्टर माइंडर मुश्ताक सतो मुलविस करार ॾिनो वियो आहे। हिन केस में 3 जवाबदार गिरफ़्तार थी चुका आहिनि ऐं अञा 5 जवाबदार गिरफ़्तार करण लाइ कार्रवाइयूं जारी आहिनि।